वॉचिंग वॉइस अहम इशू ते ॻाल्हि कंदासीं त जीअं तव्हांखे ख़बर आहे त मुल्क में पॉलिटिकल इंस्टेबिलिटी सियासी गैर यकीनी या पॉलिटिकल क्राइसिस चऊं त उरूज ते लॻो पियो आहे जंहिंजे नतीजे में जनरली असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अवाम यकीनन वॾे पैमाने ताईं असरअंदाज थिए थो पर स्पेसिफिकली जेकॾहिं ॻाल्हि कयूं मख़सूस तौर ते त जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मुल्क जी 60% आबादी नौजवाननि ते मुश्तमिल आहे त वधि खां वधि असांजा नौजवान जेके आहिनि तमामु घणो मुतासिर थींदा वञनि पिया मायूस थींदा वञनि पिया सो इन असीं पंहिंजे प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उहो त तव्हांखे ख़बर ई आहे त असां कहिड़े क़िस्म जा इशूज़ जेके आहिनि मोस्टली सोशल इशूज़ हाईलाइट कंदा आहियूं या मोस्टली उहे इशूज़ जेके नौजवाननि जे बारे में असीं नौजवाननि जा इशूज़ हाईलाइट कंदा आहियूं त जीअं उन्हनि जी ॻाल्हि असीं वधि खां वधि ऐवाननि ताईं पहुचाए सघूं छो त नौजवाननि खे ज़ाहिर आहे हिकु मुल्क जो मुस्तक़बिल करार ॾिनो वियो आहे ऐं को बि न चाहींदो त जेके नौजवान तबिको आहे उन्हनि जे मुल्क जो उहो असरअंदाज थिए छो त जेकॾहिं उहे असरअंदाज थींदा त उनजा नुक़सान जेके आहिनि तमामु भयानक थी सघनि था सो बहरहाल असीं ॻाल्हाईंदासीं त छा जो नौजवान डायरेक्शन लेस आहे छा उनखे कंहिं क़िस्म जी ट्रेनिंग या को रस्तो न पियो ॾिनो वञे ऐं हीअ जेकी सियासी गर्मा गर्मी आहे उनजे नतीजे में उन ते केतिरो नुक़सान पवे पियो सो असीं पैनल में कुझु अहिड़ा यंगस्टर्स बि शामिल कया आहिनि जेके डिफरेंट डिपार्टमेंट सां तालुक़ रखनि था उन्हनि खे बि मौक़ो ॾींदासीं त उहे पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते करे रखी सघनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे कुझु सीनियर एक्सपर्ट्स बि जॉइन कयो आहे प्रोग्राम में ऐं तारुफ़ कराईंदी हलां पई मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि के तारुफ़ जो मोहताज न आहिनि तमामु एक्टिवली तव्हांखे टेलीविजन्स ते खोड़ प्रोग्राम्स में नज़र ईंदा हूंदा GR बलोच साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि हू इज़ एन एक्स एम्बेसडर फॉर्मर एम्बेसडर आहिनि उन सां गॾोगॾु हू तालीम जे शोबे सां तमामु घणो लाॻापियल आहिनि जॾहिं नौजवाननि जी ॻाल्हि थी अचे थी त हू उते बि तमामु घणो एक्टिव रहनि था GR साहब वेलकम टू द शो ऐं थैंक यू वेरी मच तव्हां जेको आहे टाइम कढियो ऐं अॼु असांखे बि तव्हांखे इन हवाले सां ॿुधण जो मौक़ो मिलंदो मोस्टली तव्हां जेको आहे मईशत ते या जेके फॉरेन अफेयर्स थियनि था उन्हनि ते असां प्रोग्राम्स तव्हांखे वठूं था ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन मूंखे ज़ूम लिंक जे ज़रिए जॉइन कयो आहे डॉक्टर मोहम्मद अली पाशा जंहिंजी तमामु सुठी एक्सपर्टीज़ जे करे उहे मुसलसिल तव्हांखे असांजे प्रोग्राम्स में या KTN न्यूज़ ते बाक़ाइदा तौर ते नज़र अचनि पिया हू तालीमदान बि आहिनि ऐं गॾोगॾु मईशतदान बि आहिनि तमामु सुठा एनालिसिस जेको आहे ॾियनि पिया सो डॉक्टर पाशा तव्हांजी बि वॾी महिरबानी त तव्हां टाइम कढियो थैंक यू सो मच ऐं टे तरफ़ जीअं इंट्रो में ज़िक्र कयो त असांखे कुझु ॿिनि नौजवाननि यंगस्टर्स बि जॉइन कयो आहे जेके असीं मौक़ो ॾींदासीं प्रोग्राम में त पंहिंजी ॻाल्हि खे अॻियां रखनि डॉक्टर रोशन चांडियो हिकु यंग डॉक्टर ऐं उन सां गॾोगॾु प्रेसिडेंट आहिनि यंग डॉक्टर्स एसोसिएशन जा हैदराबाद खां डॉक्टर रोशन तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू सो मच ऐं ॿिए तरफ़ अरशद अली टालपुर जेके IT ऑन्टरप्रेन्योर आहिनि उन्हनि सां असीं IT जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त IT सां रिलेटेड छा मौक़ा अवेलेबल आहिनि या उन सां बि नौजवाननि खे वॾे पैमाने ताईं मायूसी खे फेस करणो पए पियो सो वेलकम टू द शो अरशद वॾी महिरबानी थैंक यू सो मच सो अव्हां सभिनी महिमाननि जी इजाज़त खां शुरूआत जेको आहे GR बलोच साहब खां करणु चाहींदसि काफ़ी वसी तजुर्बो रहियो आहे असीं सिखंदासीं बि उन्हनि खां कुझु यकीनन अहिड़ियूं हू असांखे पूरी यकीन आहे त हू सजेशन्स बि ॾींदा पंहिंजी एक्सपर्टीज़ मां ऐं उमेदु कंदासीं त जेके ॿुधण वारा आहिनि जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि ते अमल ज़रूरु कनि GR साहब यंगस्टर्स जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त अॼुकल्ह ॾाढो असीं ॾिसूं था त मायूस लॻा पिया आहिनि ॿियो डायरेक्शन लेस तमामु घणा नज़र अचनि पिया यानी ॿुधाइण वारो कोन आहे त कहिड़ो रस्तो आहे जंहिं ते वञी करे तव्हांखे खोड़ फ़ाइदा मिली सघनि था ऐं उहे फ़ाइदा ज़ाहिर आहे मुल्क खे जेको आहे स्टेबलाइज़ करण में तमामु घणी मदद कनि था हिकु तरफ़ त सियासी गैर यकीनी लॻी पई आहे पहिरियों शुरूआत तव्हां सां इन ते ई कंदासीं त सियासी गैर यकीनी जे करे या सियासी बहरान जे करे या मुआशी बहरान जे करे नौजवान तबिके ते छा असरु तव्हांखे पवंदे नज़र अचे थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इनफैक्ट जेका तव्हां ॻाल्हि कई इहा मूं पाण ऑब्ज़र्व कई छाकाणि मां पढ़ाईंदो बि आहियां ॿिनि यूनिवर्सिटीज़ में त अपार्ट फ्रॉम द सब्जेक्ट मुंहिंजो घणो फोकस इहो थींदो आहे त मां नौजवाननि खे सम्झां ऐं जेकॾहिं पॉसिबल त उनखे मां गाइड कयां त सभ खां वॾी ॻाल्हि जेका अफ़सोसनाक इहा आहे त वाक़ई को शक न आहे जेको तव्हां चयो त डायरेक्शन लेस आहिनि उन्हनि खे इहा ख़बर आहे त मां हिन डिग्री में आहियां या हीअ पढ़ां पियो थो बट वॉट इज़ माई अल्टीमेट ऑब्जेक्टिव छा आहे पोइ तव्हां वञो सो इनफैक्ट वेरी इंट्रस्टिंग इंटरेक्शन खे मां रिलेट थो कयां इट वॉज़ अबाउट 2 weeks बैक मूं हुननि खां पुछो वॉट इज़ योर बिगेस्ट प्रॉब्लम वॉट इज़ योर बिगेस्ट anxiety now since that was the last class मुझो ज़ैबिस में हुयो so they said sir jobs नहीं है I said my unemployment बेरोजगारी उरूज ते आहे but no I'm coming to that I said no that is wrong why it is wrong I said unless you you know what happens in life तव्हां
हिकिड़ी ज़हनी दीवार जॾहिं साम्हूं रखी अॻिते वधंदो त उहा दीवार ई ईंदी। त उन में सभ खां पहिरियां तव्हांखे उन्हनि खे मूं ॿुधायो त उहे ज़हनी दीवारूं तव्हांखे कढणियूं हूंदियूं आहिनि। तालीम ऐं सिर्फ़ु नौकिरी खे ॻंढण सां it will become a very narrow choice for your lives. There is life beyond the nokri. There's entrepreneurship, and I was very pleased to hear that one of our participants is an IT entrepreneur. Absolutely. And that's the way forward. जीअं चयो वञे थो त नौकरी वठण वारा न थियो, नौकरी ॾियण वारा थियो. And that is the kind of message that we need to give it to, especially the youth of Sindh. उन में कुछ पुराना historical biases आहिनि जेके in fact जेका असांजी हींअर डिग्रेडेशन आहे पॉलिटिकल सिस्टम जी, उन जो वॾो उन ई लेगेसी जो आहे। त छोकिरो पढ़ियो, मैट्रिक कयईं, BA कयईं, मास्टर्स कयईं, पुटु पीउ चवंदो बाबा हल मूंसां गॾु वॾेरे वठूं नौकिरी पाण वटि। सो व्हाट हैपन्स, दिस इज़ ए रिट्रोग्रेसिव, तमामु हिकिड़ो पोइते पियल जेको आहे सो हिकिड़ो माइंड सेट आहे। सो आई थिंक सभ खां पहिरियां न सिर्फ़ु असांखे नौजवाननि खे चवणो पवंदो पंहिंजो माइंड सेट चेंज कनि, बल्कि पेरेंट्स, फैमिलीज़ ऐं सोसाइटी खे बि करिणो पवंदो। बट आई थिंक द स्टार्ट हैज़ टू कम फ्रॉम द यूथ। उहे तालीम खे, पंहिंजे परसूट्स खे जेके आहिनि जा प्रोफेशनल, सिर्फ़ु जेकॾहिं नौकरी सां ॻंढींदा त दे विल एंड अप बाय बीइंग व्हाट आई हैव डिस्क्राइब्ड। बट यू सी जियार साहब, वी आर अ थर्ड वर्ल्ड कंट्री, राइट? 40% अगर जेकॾहिं आउं ग़लति चई रही आहियां त करेक्ट बि करे वठो, जेकी पॉपुलेशन आहे बिलो पॉवर्टी लाइन आहे, त अहिड़े दौर में हू नौकरी न ॻोल्हनि, इन माइंड सेट सां न जीअनि त छा कनि? That is all the more reason they should not. That is all the more reason What they is should the not. alternative solution? नहीं करे छा थो थिए, इहो इट्स वेरी इंटरेस्टिंग। त जेका अंडर डेवलप कंट्री हूंदी आहे, देयर इज अपॉर्चुनिटी इन इट। जेके ॿिया मुल्क आहिनि, दे बिकम वेरी कंपेटिटिव। गरीब थियण बि अपॉर्चुनिटी आहे? No, not at all. There are way to do it, to undo the gharibi circle. छो जो तव्हांखे ख़बर आहे त poverty is not about poverty of means. It's again, it starts with the poverty of intention and तव्हांजो जेको mental आहे। So they can always, ऐं जेको तव्हांखे चवंदा आहियूं जेको विश सर्कल आहे, उनखे टोड़ण में हिननि जो वॾो हथु थी सघे थो। त हिकिड़ा सुठा फार्मर थी सघनि, हिकिड़ा सुठा डॉक्टर, वेटरनेरियन थी सघनि। सो आई थिंक इन्हनि तबक़नि खे असांखे ॿुधाइणो पवंदो, स्पेशली नौजवाननि खे, नंबर 1 त नौकरी सां न ॻंढनि पंहिंजी ग्रेजुएशन खे या पंहिंजी पढ़ाई खे। स्कॉलरशिप मीन्स लाइक जेको इल्मु हासिलु करणु, पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि निकिरणु नौकरी जे हवाले सां, ऐं मुआशरे सां ॻंढणु पाण खे, त मुआशरे जा मसइला कहिड़ा आहिनि, पोइ उन्हनि खे वठी हू अॻिते हलनि। फॉर एग्ज़ाम्पल, आई हैवंट सीन मेनी पीपल who say that we are जेके नौजवान त असां विल बी सोशल एंटरप्रेन्योर्स। फॉर एग्ज़ाम्पल, देयर इज़ अ टर्म कॉल्ड सोशल एंटरप्रेन्योर। ॿाहिरि तव्हांखे डिग्री मिलंदी आहे मास्टर्स जी, उन में सोशल आई थिंक सम ऑफ द यूनिवर्सिटीज़ आर डूइंग इट हियर। मां इहो थो चवां त असांजे नौजवाननि जो बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि तव्हांजी आहे त हीअ जेका हिकिड़ी अजीब कैफ़ियत थी वई आहे अनसर्टेनिटी जी, जेका इकोनॉमिक जेका डिग्रेडेशन थी आहे असांजी, उनजो वॾो इम्पैक्ट जेको सो नौजवाननि ते आहे। ऐं नौजवान ई असांजो मुस्तक़बिल आहे। इट मीन्स जेकॾहिं असांजा जेके लीडर्स आहिनि या जेके डिसीजन मेकर्स आहिनि, इफ दे डोंट कीप citizens first, but in the citizens also the youth first, I think असांजो मुस्तक़बिल तमामु हिकिड़े बिल्कुल। जीअं लीडर्स जी तव्हां ॻाल्हि कई, जेके पॉलिटिकल लीडर्स आहिनि ख़ासि करे, उहे इन शइ खे कीअं ॾिसनि था, उन ते बि असीं ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। पर तव्हां ॾाढी इंपॉर्टेंट पॉइंट खे हाईलाइट कयो आहे, जेका मां ॿियनि पैनलिस्ट जी तरफ़ खणी वञणु चाहियां थी। डॉक्टर पाशा, कमिंग टुवर्ड्स यू। जियार बलोच साहब ॾाढियूं अहम ॻाल्हियूं कयूं, ऐं तव्हां ख़ैर डिसएग्री बि करे सघो था, रोशनी बि विझी सघो था, कुझु जेकॾहिं ॻाल्हियूं तव्हां करणु चाहियो। त नौकरी वारो माइंड सेट, या पहिरियों जेको असांजो बेसिक सवाल आहे अॼु जो, त सियासी गैर यकीनी जे करे असांजो जेको तबिको आहे नौजवाननि जो, तमामु घणो मुतासिर थिए पियो, ऐं मायूसी तमामु घणी वधी वई आहे। पर जियार साहब चवनि था त हिकु त जेको नौकरी वारो माइंड सेट आहे, पंहिंजी ग्रेजुएशन खे जीअं हू नौकरी सां ॻंढनि था, उहो तमामु उन्हनि खे पोइते वञी करे धिके पियो। तव्हां छा चवंदा इन बाबति? जी, मां काफ़ी ॻाल्हि सां साईं सां मुतफ़िक़ आहियां त हींअर नौजवान जेको तबिको आहे, उहो बेसिकली हिकिड़ी डिग्री ते अगरि डिपेंड कंदो त इहा काफ़ी हुन लाइ चैलेंजिंग थींदी। इन करे वर्ल्ड इज़ मूविंग टुवर्ड्स मल्टी टैलेंटेड
people, the labor force जेकी आहे, it calls for multi-dimensional personality. ऐं उन जे लाइ हिकु माण्हूअ खे at a time he should be a good analyst ऐं हिकिड़ो सुठो उन हार्ड वर्कर हुजे ऐं हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे स्मार्ट वर्क. जेको स्ट्रीट स्मार्ट हूंदो उहो पंहिंजी डिग्री खे वधीक कैश कराए सघंदो as compared to उहो जेको रुगो किताबनि ताईं मौजूदु रहंदो. Now I'm giving you an example of the owner of Facebook, Mark Zuckerberg. वो थर्ड ईयर जो स्टूडेंट हो हार्वर्ड जो, उन हिकिड़ी आइडिया क्रिएट कई त हाउ टू मोबिलाइज पीपल थ्रू अ सोशल एप्लीकेशन ऐं थ्रू IT ऐं सोशल नेटवर्किंग खे गॾाए उन मार्केट स्ट्रेटजी ठाही ऐं अॼु उहो घर वेही करोड़ा रुपया कमाए पियो. Now this is called entrepreneur mindset. हाणे पाकिस्तान में जीअं साईं चयो त गुरबत पंहिंजी जाइ ते आहे, पर जिते वधि में वधि गुरबत हूंदी उते अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उहे बि अची सघनि थियूं. तव्हां इहो ॾिसो अॼु जेको गूगल जो जेको हींअर प्रेसिडेंट आहे, ही इज़ फ्रॉम अ वेरी हम्बल फैमिली. ही इज़ नॉट अ बिलियनियर, ही केम फ्रॉम अ वेरी हम्बल फैमिली. तव्हां इलन मस्क खे ॾिसो, इहे जेके वॾा वॾा एंटरप्रेन्योर्स आहिनि, दे केम फ्रॉम वेरी हम्बल फैमिली. हाणे पाकिस्तान में प्रॉब्लम इहो आहे त पाकिस्तान में प्रोग्राम्स त आया, जीअं फेडरल गवर्नमेंट इंट्रोड्यूस कयो नेशनल यूथ डेवलपमेंट प्रोग्राम फ्रॉम 2019 to 23. वो लॉन्च थियो ऐं हिकिड़ो 7 यूनाइटेड नेशन जूं एजेंसीज़ हुयूं, उन्हनि खे सपोर्ट कयो. पर आउटकम छा थियो? केतिरा यूथ उन्हनि मां फ़ाइदो वरितो, केतिरनि माण्हुनि खे अपॉर्चुनिटी, केतिरी क्वालिटी एजुकेशन आई, केतिरनि माण्हुनि खे एम्प्लॉयमेंट मिली, केतिरा माण्हू मीनिंगफुल इंगेजमेंट में विया. मीनिंगफुल इंगेजमेंट मतिलबु जेकी साईं ॻाल्हि के एंटरप्रेन्योर्स थिया ऐं उन्हनि ॿियनि खे बि नौकरियूं ठाहिण जो हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो. केतिरनि माण्हुनि खे फिज़िकल ऐं मेंटल एजुकेशन ॾिनी वई, जंहिंसां माण्हुनि खे अञा वधीक एंटरप्रेन्योर्स पैदा करण जो प्लेटफॉर्म ॾिनो. केतिरी सोसाइटी जी अपलिफ्टमेंट थी. अगरि असां रिज़ल्ट्स ते था वञूं त असांखे उहे शयूं नज़र न पियूं अचनि जेकी असांखे नेशनल यूथ प्रोग्राम डेवलपमेंट प्रोग्राम में या ॿिए इनकम सपोर्ट प्रोग्राम में वसीलाए सिहत, वसीलाए रोज़गार जेकी ॻाल्हियूं थियनि पियूं, उन में जेको आउटपुट अचे पियो उहो त तव्हां ॾिसो पिया त अॼु चांवर जे ऐं अटे जे कटे ते माण्हू कीअं पिया मरनि. हा, अच्छा, उन जी वजह इहा आहे त 30% असांजी जेकी यूथ आहे उहा इलिटरेट आहे. 77% जेकी आहे असांजी एजुकेशन पंहिंजी क्विट थी करे छॾे. छाजे करे? जो फाइनेंशियल रीज़न्स जे करे त भाऊ कमाए या एजुकेशन हासिल करे पोइ ज़ोरीअ लेबर फोर्स में था वञनि. हींअर असांजी जेकी लेबर फोर्स आहे उहा यूथ जी उहा 36.9% आहे पाकिस्तान जी टोटल लेबर फोर्स, जंहिंमां वर्किंग एज जेकी आहे 15 खां शुरू थिए थी, पोइ उहा 64 ते वञे थी. मगर जिते तव्हांखे एजुकेशन ते एतिरो ज़ोर ॾिनो वियो आहे, 22.3% GDP एजुकेशन ते वञे थो ऐं तव्हांजो 40 मिलियन यूथ जेकी आहे उहा वर्किंग एज में हर साल तव्हांजी वञे घुर्जे. पर तव्हांजे नज़दीक तव्हांजे वेझो जेको रूट प्रॉब्लम हुजे त उहो तालीम जो आहे, तालीम जो फुक़दान हुजण आहे, या तव्हां मूंखे करेक्ट करे सघो था त अपॉर्चुनिटीज़ मौक़े आहिनि पर नौजवान उन्हनि खे सही सां इस्तेमालु न पिया कनि. जीअं तव्हां नेशनल यूथ प्रोग्राम जो ज़िक्र कयो ऐं आउटकम्स जी ॻाल्हि कई. जी जी इहे आउटकम्स पंहिंजी जाइ ते तॾहिं थींदा जॾहिं रिक्रिएशनल प्रोग्राम्स हुजनि. तव्हांजो 90% जेको यूथ आहे उहो लाइब्रेरीज़ खां परे आहे, उन्हनि खे फैसिलिटीज़ न आहिनि ॾिनल लाइब्रेरीज़. सही ॻाल्हि आहे. उन्हनि खे पार्क्स कोन ॾिना विया आहिनि जिते उहे फिज़िकली पाण खे फिट कनि. जेको फिज़िकली फिट हूंदो, हेल्दी जेको माण्हू हूंदो, हेल्दी माइंड क्रिएट कंदो. तव्हांखे रिक्रिएशनल जेके ग्राउंड्स आहिनि, लाइब्रेरीज़, सिनेमास, पार्क्स, उहे 90% यूथ उन्हनि खां अलूफ़ आहे. दे आर नॉट इन टच ऑफ देम. The reason behind is that there are many reasons. उन मां हिकिड़ो रीज़न आहे त 48% ताईं जेकी यूथ आहे उहा मोबाइल यूज़ त करे थी. उन्हनि मां केतिरा जेके आहिनि 48% मां मार्क ज़ुकरबर्ग वारी पॉलिसी ते हली उन्हनि फ़ाइदो वरितो आहे मार्केट स्टडी जे थ्रू, ऐं केतिरनि टिकटॉकर पैदा थिया. तव्हां हींअर ॾाढो ॿुधियो हूंदो त मशहूरु टिकटॉकर जेकी आहे उन करोड़ रुपए कमाया. उन जी जॻह ते असां वटि हिकिड़े 30 या 29 गोल्ड मेडल्स मेडिकल फील्ड में खयो. उहो एतिरो उनखे एतिरी अपलिफ्टमेंट कान मिली. पर हिते त ॾिसो न, ऑडियंस जो बि मसलो आहे न, हू छा ॾिसण चाहिनि था, कहिड़े क़िस्म जे कंटेंट खे कंज्यूम कनि था, कीअं उन्हनि खे एक्सेप्ट न कनि. उहो माइंडसेट जेको क्रिएट थी थो वञे उहो तॾहिं थो थिए जॾहिं तव्हां वटि अनएम्प्लॉयमेंट ॾिनी थी वञे. एजुकेशन ॾियण खां पोइ बि यूथ हिकिड़े विशियस सर्कल में आहिनि, खूह जा ॾेडर था थी वञनि, उन मां निकिरी नथा सघनि. पोइ हू पंहिंजी लेबर फोर्स चेंज था कनि, एजुकेशन मां हटी ॿिए पासे त स्किल्ड वर्कफोर्स पैदा कयो. जॾहिं स्किल्ड वर्कफोर्स पैदा कंदा ऑटोमेटिकली यूथ पंहिंजे ट्रैक ते ईंदी
ऐं जॾहिं पंहिंजे यूथ पंहिंजे ट्रैक ते ईंदी त सोशल ऐं पॉलिटिकल जी त असल मसला ई त इहे आहे न जीअं तव्हां स्किल्ड वर्कफोर्स जी ॻाल्हि कयो पिया ॿियूं बि तव्हां तमामु अहम ॻाल्हियूं कयूं ऐं जीअं तव्हां हिकु नेशनल यूथ प्रोग्राम जो ज़िक्र कयो त उन हवाले सां ॾिसूं त डायरेक्शन्स ॾाढा घटि या इंस्ट्रक्शंस ॾिसूं या जेकॾहिं उन्हनि शयुनि जी मार्केटिंग बि ॾिसो त तमामु घटि लेवल ते थींदी आहे त खोड़ नौजवाननि खे ख़बर ई कोन हूंदी आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स बि अचनि था तव्हां ॾिसो त हिते असीं इलेक्शन कैंपेन्स कीअं हलायूं पिया वेठा या पंहिंजे पॉलिटिकल लीडरशिप जी ॻाल्हि कयूं जेके असांजा स्टेक होल्डर्स आहिनि उहो उन्हनि शयुनि जी मार्केटिंग वधि खां वधि कनि था त असांजा जिन नौजवाननि खे तव्हां जेको चओ था त काफ़ी इलिटरेसी बि आहे त हू उन्हनि खे कहिड़ी ख़बर त छा थी रहियो आहे ऐं छा न थी रहियो आहे असां वटि त सभ खां वधीक मुंहिंजे ख़्याल में असरअंदाज़ त उहो नौजवान जेको कचे में थो रहे उनखे त कंहिं शइ जी ख़बर ई कोन्हे त ॿाहिरि दुनिया में छा थी रहियो आहे उते त कॉलेज त चलो परते जी ॻाल्हि आहे पर तव्हां स्कूल्स जी हालत बि पाण ॾिसो पिया सो तव्हां दुरुस्त चओ पिया त असल जेको जीअं जंहिंखे आउं रूट प्रॉब्लम चवां पई त तालीम जो बि वॾो फुक़दान आहे ऐं ॿिए तरफ़ त अवेयरनेस बि गवर्नमेंट जेको आहे तमामु घटि बि सो हाणे हलूं था असीं सीनियर सां ॻाल्हाए छॾियोसीं त उन्हनि जूं एक्सपर्टीज़ छा चवनि पियूं उन्हनि जी छा ऑब्ज़र्वेशन आहे नाज़रीन सो पंहिंजे नौजवाननि वटि यंगस्टर्स जेके असां सां शामिल आहिनि पैनल में उहो त ख़ैर असीं ज़रूरु कोशिशि कंदासीं त हिकु प्रोग्राम नौजवाननि सां बि कजे ऐं उन्हनि जा मसला वेही करे ॿुधजनि ऐं आला ईमाननि ताईं पहुचाइजनि पर जेके असीं कॉज़स ते ॻाल्हि कयूं था अॼु प्रोग्राम में असांजो मक़सदु उहो ई आहे त उन्हनि खे असीं अॻियां रखूं सो जेको आहे असीं मां अरशद ठाकुर जी तरफ़ वञणु चाहींदसि अरशद तव्हांजी तरफ़ आउं अचणु चाहींदसि तव्हां सीनियर्स जी गुफ़्तगू ॿुधी जी आर साहब बि मौजूदु आहिनि डॉक्टर पाशा बि पंहिंजी ऑब्ज़र्वेशन मां जेके ॻाल्हियूं कयूं या जिन प्रॉब्लम्स खे हाईलाइट कयो यू बीइंग अ यंगस्टर ऐं ॾिसो त टेक्नोलॉजी जी बि तव्हां डॉक्टर पाशा असांखे ॻाल्हि कंदे नज़र आया जहिड़े हिसाब सां असांखे इन्वेस्ट करणु खपे पंहिंजे यूथ में या यूथ जेको आहे पंहिंजो टाइम जीअं ज़यान करे पई जिन शयुनि में उन्हनि खे न करणु खपे तव्हांजी ओवरऑल छा ऑब्ज़र्वेशन आहे या जीअं डॉक्टर पाशा बि चवनि पिया त असीं फ़ोन त यूज़ कयूं पिया पर उन मां कंहिं क़िस्म जो फ़ाइदो हासिलु न पिया कयूं स्क्रॉलिंग में लॻा पिया आहियूं यू बीइंग एन IT एंटरप्रेन्योर तव्हांजो छा चवणु आहे त इन तरफ़ असीं सही नमूने इन्वेस्ट कयूं पिया या न या मौक़िया घटि आहिनि Thanks for having me, Leila. जी Leila, मूं सीनियर्स जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं तमामु सुठी हिकिड़ी हेल्दी डिबेट क्रिएट थिए पई ऐं I liked few of the points, but the few of the points that our seniors have raised, especially नौजवाननि जो माइंडसेट या मिसाल वठो टिकटॉक यूज़ करणु या स्पेशली जेका पहिरीं असांजे फर्स्ट स्पीकर ॻाल्हि कई असांखे माइंडसेट चेंज करणो पवंदो ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांखे फोर्स स्किल्ड लेबर वग़ैरह पैदा करणो पवंदो त मां सिर्फ़ु हितां खां ॻाल्हि शुरू कंदसि त ज़करबर्ग पैदा थियण लाइ हार्वर्ड जो हुजणु ऐं अमेरिकन वेंचर कैपिटलिज़म सिस्टम जो हुजणु ऐं उन खां पोइ अमेरिकन स्टेट जो हुजणु लाज़िम आहे यू कैन नॉट क्रिएट ज़करबर्ग थ्रू आउट द IT डिपार्टमेंट ऑफ सिंध यूनिवर्सिटी आउं सिर्फ़ु ॻाल्हि हिते रखां थो त हिन में नौजवान जे माइंड सेट खां वधीक जी मिसाल वठो नौजवान रोज़गार ॻोल्हे थो या नौकिरी ॻोल्हे थो उहो छो थो ॻोल्हे सुवाल उन ते सोचणु घुरिजे बेरोज़गारी और बुख या बदहाली कुड बि ऑप्शन बट क्रिएटिविटी तेसि तक पैदा न थींदी जेसि तव्हांजे पेट में मानी न हूंदी सभिनि खां पहिरियों सवाल ॿियो सवाल इहो त business is not only about the mindset there are a lot of factors that we need to look at as a whole society मां सभ खां पहिरीं ब्लेम कयां थो असांजी जेके इंस्टीट्यूशन आई हैव डन माय ग्रेजुएशन फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ सिंध एंड मास्टर्स फ्रॉम ज़ेबिस्ट मां असांजे ओवरऑल जेको एजुकेशन सिस्टम आहे मां इन खे सभिनि खां वॾो ॾोहारी ऐं मुजरिम सम्झां थो इन इकोसिस्टम में उनजी वजह इहा आहे त हिते असांजे जेके टीचर्स आहिनि दे हैव नेवर ओपनड अ केबिन एंड दे आर टीचिंग द बिज़नेसिस अ IT teacher who has done the PhD he cannot create a simple software that can be marketable and he is teaching people to how to do business in the market. So there's a mindset difference. Asanje institutions and we failed and they are not Harvard, they are not Stanford, there's not Massachusetts. asanje institutions में वेठा ही उहे टीचर्स या और टीचर्स ते को तो वञा ओवरऑल इकोसिस्टम को डेवलप थियला त असांजो जेको करिकुलम आहे या जेके पढ़ाईंदड़ आहिनि उहो या जेको सॼो सिस्टम आहे उहो आहे जेको पाण पैदा ई मतिलबु छा खपे तव्हांखे बजट मिले थो तव्हांखे पघारूं मिलनि थियूं टाइम ते तव्हांखे जेको इंस्टीट्यूशनल बजट आहे इंफ्रास्ट्रक्चर मिलंदा आहे ऐं उन खां पोइ तव्हांखे रॉ मटेरियल मतिलबु इंटरपास स्टूडेंट मिलनि था एंड व्हाट यू प्रोड्यूस आउट ऑफ देम लेट मी गिव यू अनदर एग्जांपल ऑफ माय सेल्फ आई एम नॉट कोटिंग एनी अदर Zuckerberg or any other person मां वटि स्टूडेंट्स अचनि था now we see the frustrated youth in front of us please continue जी let me just sure it's a debate जी अर्शद तव्हां कंप्लीट कयो जी मां वटि लास्ट ईयर सिंध यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आया they have done 4 years bachelor and they don't know how to even basics of Java
And when they worked with me, they in my company, within 6 months, they are now mobile app developers and they are getting 100,000 plus salaries in the market, not from my company, from other companies. The असांजे का 6 महीने में करे सघूं था तो उते इहो जेको असांजो इकोसिस्टम आहे जंहिंमें एॾियूं रिसोर्सिस इन्वॉल्वड आहिनि. अच्छा, फर्स्ट एजुकेशन सिस्टम मुजरिम आहे. सेकंड, कमिंग टू द स्टेट हैज नेवर ओपनड द वेन्यू. सिमेडा तव्हांजी कमु करे थी, स्मॉल मीडियम एंटरप्राइज डेवलपमेंट. तव्हां वञी 5 लख रुपया कढा घुरे ॾिसो बिज़नेस जे लाइ ऐं तव्हां उनजो सिस्टम चेक कयो. हू 5 लख लाइ तव्हांखे 5 लख दफ़ा रिन्यू कराईंदा. तव्हां वटि गवर्नमेंट जो फंडिंग सिस्टम ई न आहे. प्राइवेट प्लेयर्स जे लाइ ओपन अप कोन्हे. तव्हांखे अगरि बैंक खोलणी आहे, मिसाल त मां डिजिटल बैंक जो लाइसेंस वठां थो, आई हैव टू पुट $1 billion फॉर दैट. प्राइवेट प्लेयर्स जे लाइ रेस्ट्रिक्शंस लॻल आहिनि स्टेट जे तरफ़ां, अचणी कोन थी ॾे स्टेट. गवर्नमेंट जा जेके प्लेयर्स आहिनि, गवर्नमेंट पंहिंजा इदारा थी काइम करे. तव्हांखे यादि हूंदो मां तव्हांजे ई प्रोग्राम में आईटी मिनिस्टर सां वेठो हुयुसि. एब्सोल्युटली याद आहे. एट द टाइम नवाब तैमूर वाज आईटी मिनिस्टर and he literally do what he told us what the state is doing. They are putting CCTV cameras and all that, but what they are doing about the IT policy, ma here jeka minister a ma unan sa betho aya, programs mein betho aya, unan sa personally galayo a. Sindh wat asanji IT board na hai anya tak या ॻाल्हि 2 साल अॻे जी जेका लला तव्हांजे मां प्रोग्राम में वेठोसि. we don't have any IT board. उन प्रोग्राम में तव्हांखे नवाब तैमूर टालपुर पाण वटि घुरायो बि त हुयो त तव्हां जहिड़ा नौजवान अचनि उन्हनि सां मिलनि. छा तव्हां पोइ उन्हनि सां मिलण वियो? पंहिंजो प्रॉब्लम्स जेकी आहिनि IT सां रिलेटेड, टेक्नोलॉजी सेक्टर सां रिलेटेड, तव्हां उन्हनि जे साम्हूं रखिया? I have couple of meetings with him, with other IT minister, with other youth ministers, but they असां वटि सिंध में IT board न आहे. At the end of the day रिजल्ट इहा अथव. पंजाब जो IT बोर्ड 10 बिलियन रुपीस का, if I'm not wrong, स्पेंड करे थो ऐं हज़ारे शागिर्द पैदा करे थो. असां ॾिसो, बिज़नेस माइंडसेट सां सिर्फ़ न आहे थींदो, इन रियलिटी में अचणो कोन थो. बिज़नेस उहे सेखारे सघंदा जिन बिज़नेस कयो हुजे. सभ खां पहिरीं ॻाल्हि त मां चवंदो टीचर जी शर्त रखी रखो. अगरि if you want to become a business teacher, you should have a business profile. If you want to become an IT teacher and I'm not. ठीक है, तव्हांजो मक़सद आहे त उहे प्रोफेसर्स उन्हनि टीचर्स वटि उहा एक्सपर्टीज़ हुजणु खपे ऐं पोइ ई उहो सब्जेक्ट बि ख़ैर पढ़ाइनि. पर ख़ैर इहा शइ मां जेके असां सां हाणे मौजूदु आहिनि प्रोफेसर्स, उन्हनि वटि उन्हनि जे अॻियां बि उहा ज़रूरु ॻाल्हि रखंदसि ऐं ॿिए नौजवान खे मौक़ो ॾियणु चाहींदसि. डॉक्टर रोशन जी last thing, state need to play its part. Okay, that's it. ठीक है, you have a huge problem with state and institutions. ठीक है, असीं इहा ॻाल्हि बि रखूं था. जी डॉक्टर रोशन, तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी. अॼुकल्ह जो डॉक्टर बि असीं ॾिसूं था त वॾो परेशान आहे. 2-3 ॾींहं असीं ॾिसूं था त रोड्स ते उहो प्रोटेस्ट कंदे नज़र अचे थो. डॉक्टर रोशन, छा ॻाल्हि आहे? छा जेकी फ्रस्ट्रेशन असांखे अरशद जे ॻाल्हियुनि मां नज़र अचे पई त स्टेट इटसेल्फ ऐं इंस्टीट्यूशन्स इदारा तमामु घणो इन शइ जे लाइ ज़िम्मेदार आहिनि? तव्हांजो छा ख़्यालु आहे इन बारे में? जी जी बिल्कुल, थैंक यू. वाईटीए खे लीड कयो पिया. जी हा, तव्हांजी वॾी महिरबानी. तव्हां जेको आहे टाइम ॾिनो असांखे इशूज़ खणी न चऊं हाईलाइट करण जे लाइ, लेकिन मौक़ो ॾिनो त असां पंहिंजी यूथ खे या जेके यंग डॉक्टर्स आहिनि मां उनखे रिप्रेज़ेंट कयां. असां वटि जीअं जिया साहब ॻाल्हि कई त जेको आहे कैरियर या नौकिरी, असां वटि कैरियर कॉम्पिटेंसी आहे. असां वटि नौकिरी जो एतिरो इशू डॉक्टर्स वटि न हूंदो आहे. असां सवली सिंधी में ॿाराड़ी में ॿुधो हूंदो तव्हां, चवंदा आहिनि डॉक्टर किथे बि दुकानु लॻाईंदो त कमाए वठिजे. त उनजे करे असां डॉक्टर्स खे जेके MBBS डॉक्टर्स, वरी MBBS ऐं BDS डॉक्टर बचंदा आहिनि. MBBS डॉक्टर जी अगरि मां ॻाल्हि कयां त असां वटि कैरियर कॉम्पिटेंसी आहे. असां जेको आहे न मतिलबु जेतिरो स्ट्रॉन्ग कॉम्पिटेटर हूंदो या कॉम्पिटेंट हूंदो, उहो कैरियर ओतिरो सुठो बिल्ड कंदो. ठीकु आहे न. असां वटि पोज़ीशन ई आहे त असांजी जेका, जीअं असां MBBS कंदा आहियूं त असांजी जेका डिग्री हूंदी आहे उन खां बाद में असां SCPS या मास्टर्स जो स्पेशलाइज़ेशन कंदा आहियूं. तॾहिं वञी सर्वाइवल थींदो आहे, मतिलबु सुठो डॉक्टर माण्हू थींदो आहे, जीअं सवली सिंधी में चऊं त. ठीकु आहे. त असां वटि पोज़ीशन इहा हूंदी अथव त जेॾीमहिल असां SCPS जो एग्ज़ाम ॾींदा आहियूं, उहो एग्ज़ाम खां बाद में असांखे उनजी अटैचमेंट जे लाइ रिलणो पवंदो आहे. तव्हां मतिलबु जेको बैच जो पोज़ीशन होल्डर हूंदो या बैच जो जेको एवरेज स्टूडेंट हूंदो, पार्ट 1 अगरि कढी वियो, उनखे पंहिंजी रेज़िडेंसी सिर्फ़ु वठण जे लाइ रिलणो पवंदो आहे असांजे मुल्क में, बल्कि स्पेशली सिंध में. छो त मां सिंध खे रिप्रेज़ेंट कयां थो. सिंध में पूरे का अहिड़ी हॉस्पिटल न आहे जंहिंमें असां मतिलबु न वेंदा आहियूं रेज़िडेंसी जे लाइ. लाड़काणे वेंदा आहियूं, सखर वेंदा आहियूं, असांखे रेज़िडेंसी लाइ फ़ॉर कयो वेंदो आहे. साल 2 खां पोइ जेॾीमहिल असांखे रेज़िडेंसी मिलंदी आहे या असां स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी SCPS जी ट्रेनिंग या मास्टर्स जी ट्रेनिंग, त पोज़ीशन इहा हूंदी आहे. हॉस्पिटल्स जा तव्हां असां ॾिठा हूंदा सिंध जे हॉस्पिटल्स जा, उन ते बि तव्हांजे काफ़ी मां ॾिठा आहिनि प्रोग्राम्स थियल आहिनि. ठीकु आहे न. उन में अहिड़ी हालात, अहिड़ी पोज़ीशन असांखे ॾिनी वेंदी आहे जो डॉक्टर्स खे
तव्हां यकीन कयो वेहण जे लाइ ड्यूटी रूम्स प्रॉपर न ॾिना वेंदा आहिनि, वॉशरूम्स लेडी डॉक्टर हुकूमत त ख़ैर तव्हां जे लाइ चवंदी वरतंदी आहे त तव्हां ॻोठनि में वञी करे नौकरियूं ई कोन पिया कयो ऐं उते तव्हांखे जेकॾहिं असीं कयूं पिया तव्हांजी पोस्टिंग लॻायूं बि पिया त तव्हां कतरायो पिया, तव्हांखे वधीक जेको आहे शहरनि में ड्यूटीज़ करणु तमामु पसंदि आहे, त इन जो मतिलबु आहे तव्हां सचा न आहियो पंहिंजे प्रोफेशन सां? ॾिसो प्रोफेशन असांजो, असांखे ही छा ॿुधाईंदा त असां केतिरा सचा आहियूं। तव्हांखे जेको न जेके सुठी असांखे चवनि था बराड़ी में वञो, असांखे वञण लाइ कोई इतराज़ कोन्हे, डॉक्टरात ड्यूटी हिते बि करणी आहे उते बि करणी आहे, लेकिन उते जेको हशर हूंदो आहे बराड़ी जे अस्पतालुनि जो, हिकिड़ो जेकॾहिं मां पंहिंजी अगरि ॻाल्हि कयां त मां प्लास्टिक सर्जन आहियां, ठीकु आहे न, मुंहिंजो कमु आहे प्लास्टिक सर्जरी सां ऐं जेको आहे सो बर्न सर्जरी। मूंखे जेकॾहिं उते वञी करे चवंदा पनो ॾींदा त तूं जेको आहे सो हीउ जहिड़ो थी आयो आहे, हिनजो MLC सर्टिफिकेट कढाई कोर्ट में खणी वञ, इन सां मुंहिंजो कमु न आहे। तव्हां ॾिसंदव न जेकर डॉक्टर सां आम डॉक्टर खां कंहिंखां पुछा कंदो ॿाहिरि ॾियनि, उहा स्पेशलाइज़ेशन जेका उन्हनि जी हूंदी उन जी ड्यूटी उन खां वरिती न वेंदी आहे, उनजे करे डॉक्टर कतराईंदा आहिनि त जेका असांजी स्पेशलिटी आहे असांखे उन में विहारे वञे त असां फ़ाइदो ॾींदासीं। अदरवाइज़ जेकॾहिं सर्जन आहे, सर्जन खे तव्हां मेडिकल वार्ड में विहारे छॾींदव या ॿारनि जे वार्ड में या कार्डियोलॉजी में विहारे छॾींदव, तव्हां इहो त मज़ाक था कयो न, तव्हां पंहिंजे माण्हुनि सां बि त उन डॉक्टर सां बि, त वजह जेका तव्हां सवाल मूंखां पुछा कयो उनजी वजह इहा आहे, ठीकु आहे। ऐं ॿी शइ इहा जेका सिंध सेक्रेटरेट में या गवर्नमेंट जॉब मिलण खां बाद में जेको वरी असां असरु थींदो आहे, उन हिकिड़ो त हॉस्पिटल्स में असांखे ज़लीलो ख़्वार कयो वेंदो आहे, उन खां बाद में जॾहिं असां सिंध सेक्रेटरेट जो गवर्नमेंट जॉब मिलण खां पोइ जी तव्हांखे मां पोज़ीशन ॿुधायां त हर शइ जे लाइ असांखे जेका आहे न ज़लील ख़्वार थियणो पवंदो आहे, उते वञी करे पंहिंजो ठीकु आहे, यानी मतिलबु एट द एंड तव्हांजो बि इहा ई समरी कंसाइज़ थी चऊं त जॉब जे लाइ तव्हांखे बि ख़्वार थियणो पवे पियो, पर जीअं असांजा पैनलिस्ट चवनि पिया त इहो माइंड सेट न हुजणु खपे। जियार साहब, वुड यू लाइक टू कमेंट समथिंग? जी डॉक्टर रोशन, सॉरी इहा पॉइंट ही जेको आहे मां जियार साहब जी तरफ़ खणी वञणु चाहियां पई त ही नौजवान जेके ॻाल्हियूं कनि था, छा तव्हां चवंदा? जी डॉक्टर रोशन, मां तव्हां वटि वरी ईंदसि। जी हा, ॿ टे हिकु त जेका ॿ पॉइंट में आया, हिकु त छा आहे त असां वटि इन जो मतिलबु आहे क्रिटिकल मैस ऑफ यूथ, जीअं टालपुर साहब जहिड़ा आहिनि, प्रॉब्ली आहे जेको which can उहो स्पीयर हेड करे सघे थो ए चेंज फर्स्ट इन द अप्रोच ऑफ द यूथ, सेकेंड bring in so much of social pressure and political pressure on the government so that they focus the youth and bring in the new policies. ऐं सभ खां इंट्रस्टिंग ॻाल्हि जेका मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मूं तव्हांखे ॿुधायो त मां एज़ अ वॉलंटियर हैव बीन ट्राइंग टू बी कंट्रीब्यूटिंग आफ्टर माई रिटायरमेंट इन द यूथ। तव्हांखे यादि हूंदो त यूथ कॉन्फ्रेंस बि ॻाल्हि कई न, उन खां ज़रूरी ॻाल्हि इहा त हिकिड़ी यूथ पॉलिसी सिंध जी ठही हुई 2013-14 में, 13-14 में ठही आहे। आई डोंट नो इफ असांजा यूथ नौजवान आहिनि या न आहिनि। इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा हुई त उन यूथ पॉलिसी खे ठाहिण लाइ हिकिड़ो NGO पंजाब मां आयो, उहो ठाहिण लॻो हिते अची, ऐं उन्हनि चयो असां पंजाब जी ठाही आहे, KP जी ठाही आहे, हाणे असां सिंध ठाहींदासीं। It came to my notice. I said, how the hell you can do this unless you तव्हां असांजे सिंध जी सिविल सोसाइटी खे, असांजे सिंध जे यूथ खे तव्हां शामिल न कयो। पोइ कुझु ॿिया दोस्त हुआ, उन्हनि सां गॾिजी वी फोर्स दी मिनिस्ट्री ऑफ यूथ हियर, जेको कल्चर उनखे शायदि कयो पिए या जेका उहो सेक्रेटरी साहब जेको हुयो, ही हैड अ सर्टन पॉलिटिकल इंक्लिनेशन हुई हुनजी, हिकिड़ी जेका असांजी अनफॉर्चुनेट सिंध में जेका आहे, उन एॾी सारी रेजिस्टेंस ॾिनी जंहिंजी इंतिहा न आहे, बट वी फोर्स्ड आवर वे। ऐं पोइ असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त हो जंहिंजो पंहिंजो NGO बि हो, उनखे मां सिर्फ़ु सपोर्ट कयो एंड वी वर एबल टू गिव आवर इनपुट इन टू दी पॉलिसी ऑफ द यूथ। त आई थिंक सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे, टालपुर साहिबनामा ऐं जेको यूथ नौजवान आहिनि, तव्हां पंहिंजूं पॉलिसीज़ खे पंहिंजे हथ में वठो। Bring in so much of pressure on the government, they should be forced to ask you, sir क्या करना है, आप लोग यूथ बताओ हमें। पर जी अर्शद टालपुर भी चयो त हू खोड़ दफ़ा IT मिनिस्टर सां मिली चुका आहिनि, या जेके उन खां बाद में it must continue, कंसिस्टेंसी, यानी उहा आहे। ॿियो जेका डॉक्टर्स, इंजीनियर्स, ठीकु आहे, इहे ट्रेडिशनल असांजा प्रोफेशन्स आहिनि, उन मां बि मां इहो चवंदो आहियां त इन खां बि असांखे अॻिते निकिरणो पवंदो। I was so delighted. I reserved my compliments to you, but now I want to give you a compliment. Excellent that you do the genetics. That is the kind of field that you should be taking it. Genetics aahe, biotech aahe,
even within the medical में, within the engineering, within the IT, there are, I don't know, there's huge, I see in my university number of professions, अलाए केॾियूं स्पेशलाइज़ेशन्स आहिनि. सो मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेको मैसेज मां ॾेई सघां थो अॼु, त नौजवान उथो ऐं पंहिंजी क़िस्मत जा धणी थियो. हाणे उनखे ऑपरेशनलाइज़ कीअं कजे, दैट इज़ अ डिबेट. उन में सभिनी जी इनपुट ऐं तव्हांजी लीड खपे थी. जी, पर जीअं उहे तव्हां ॾिसो त नौजवान शिकायत बि कंदे नज़र अचनि था त स्टेट ऐं इदारा जेको आहिनि तमामु घणो रिस्पॉन्सिबल आहिनि. डॉक्टर पाशा, व्हाट वुड यू लाइक टू कमेंट ओवर दिस? जीअं मार्क ज़करबर्ग जी अवां ॻाल्हि कयो पिया त उन ते असां जेको नौजवान जेको आहे डिसएग्रीमेंट जो मुज़ाहिरो कयो, प्लीज़. जी जी, इन ते ई मां ॻाल्हाइण चाहियां थो, ऐं ख़ासि करे साईं जेकी ऑपरेशनल ॻाल्हि कई त कीअं उनखे यूथ खे पंहिंजे ट्रैक ते अचणु घुरिजे. अच्छा, पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखो त we are from developing countries, institution gap आहे, no doubt, मगर इन्हनि सभिनि चैलेंजिस खां पोइ बि कुझु स्टूडेंट्स पंहिंजो जॻह पाण ठाहिनि था ऐं सुठियुनि जॻहियुनि ते लॻनि था. इन माय सर्किल आई नो पीपल. मेरान यूनिवर्सिटी जेको टीचर आहे उनजा पेटेंट्स आहिनि जेके उन कैनेडा में बायोटेक्नोलॉजी में उन कमु कयो ऐं उनजा पेटेंट्स हींअर हलनि पिया. उनजो पेटेंट इहो हो त उन हिकिड़ी टेबलेट ठाही हुई, PhD पे कई कैनेडा में, ऐं उन टेबलेट जेकी आहे उहा हूअ यूथ उते घटि आहे जापान में, त उते उन जेको ओल्ड मैन आहे उनखे टाइमिंग जी ख़बर न हूंदी आहे त टेबलेट उहा हर 6 कलाकनि खां पोइ इंटेस्टाइन में उहा डाइजेस्ट पे थी ऐं उन माण्हू खे रुॻो हिकिड़ी टेबलेट खाइणी थी पई. हाणे उहा जी पेटेंट हुई. इट वॉज अ न्यू थिंग लाइक एंटरप्रेन्योरशिप में. त उहो हमरा उहो जेको डॉक्टर इमरान नालो आहे खत्री, उनजो मेरा यूनिवर्सिटी में आहे प्रोफेसर. जीअं त हुन चयो त प्रोफेसर्स ॿुधायो जेके उन्हनि एतिरो कमु कयो आहिनि अहिड़ा. ॿियो तव्हांखे मां ॿुधायां, उनेज़ा रज़ा पंवर, शी वॉज स्टूडेंट ऑफ IBA कराची. शी did his MBA from Harvard. I know her because she is my cousin. वो आपका वडी कैपिटलिस्ट इंडस्ट्रियलिस्ट जी फैमिली बैकग्राउंड कोनो. She was from humble family, but she got, and now she's in a leading company in America में, McKinsey कंपनी में वो कम पी करे. ईअं ई गूगल जो मां जेको प्रेसिडेंट ॿुधायो उहो हिकिड़ो गरीब माण्हू उतां ई आयो. गूगल में हिकिड़ो ॿियो बि आहे असांजे सर्किल में जेको मेरा यूनिवर्सिटी जो पास आउट हो, PhD कई. नाउ इज़ इन गूगल कंपनी एंड सर्विंग लाइक वाइस प्रेसिडेंट फ्रॉम गूगल. ये हिकिड़ा एग्जाम्पल आहिनि त यूनिवर्सिटीज़ बेसिकली गिव यू अ प्लेटफॉर्म. इंस्टीट्यूशनल गैप आहे, मगर तव्हांखे एज अ हीरो, एज अ फिलोसोफर, एज अ साइंटिस्ट तव्हांखे ख़ुदि ठाहिणो आहे. इन करे नाउ यू आर इन अ ग्लोबलाइज वर्ल्ड. ग्लोबलाइजेशन आहे. तव्हां केरु थो रोके त तव्हां हींअर बि अंग्रेज जेको किताब खोले पढ़ी सघो था. तव्हां केरु थो रोके त तव्हां अंग्रेजी पढ़ो ऐं तव्हां स्किल्ड वर्कफोर्स पाण खे कयो. काफ़ी वर्क अहिड़ा आहिनि. पर जी अर्शद ॻाल्हि कई त जेकॾहिं एंटरप्रेन्योरशिप जी ॻाल्हि कयूं था त उते इन्वेस्टमेंट खपे पई, बजट पियो. जीअं तव्हां ॻाल्हि कई त अगरि का शइ तव्हांखे गवर्नमेंट या पब्लिक यूनिवर्सिटीज़ मां तव्हां सेटिस्फाई न आहिनि त उहे कुझु शयूं प्राइवेट इंस्टीट्यूशन मां बि माण्हू गेज करे सघे थो ऐं उतां माण्हू उथिया आहिनि. कुझु शयूं तव्हांखे थ्रू इंटरनेट ट्रेनिंग प्रोग्राम्स आहिनि जेके फ्री ऑफ कॉस्ट आहिनि. तव्हांखे काफ़ी यूट्यूब चैनल्स ते तव्हांखे वॾनि यूनिवर्सिटी जे प्रोफेसर जा तव्हांखे लेक्चर्स मिलंदा. यानी किथे न किथे ग़लती नौजवाननि जी बि आहे. इहा ई पॉइंट अर्शद किथे न किथे ग़लती जेको आहे नौजवाननि जी बि आहे ऐं तव्हां पंहिंजी जॻह पाण मंडराए सघो. हा, 100% स्टेट खे इन्वॉल्व करे तव्हां नथा चई सघो. पोइ त को बि डेवलपिंग कंट्रीज मां को बि सितारो न चमके. बाबा ठीक इहा पॉइंट अर्शद. इट इज नॉट फेयर. लैला जी अर्शद. Yeah, first of all, I love the opinion presented by the first speaker, G.R. Baloch, and he said that पंहिंजे हथ में खणो and operationally we can discuss. बिल्कुल, I 100% agree on that. Second thing is that के कुछ examples बिल्कुल असांजे developing countries में ना. Why to quote others? Let me just quote myself. I'm an MBA and I'm doing running an IT company in US. I have hundreds and thousands of clients, 50 plus employees, and I'm also expanding to the European markets this year and with launching my own software over there. But having said that, when you talk about society, you have to talk about the critical problems. ऐं तव्हांखे जनरल ॻाल्हि करणी पवंदी. You don't have to quote a few people or a few people दुनिया में किथां बि निकिरी सघनि था. असांखे करेक्टिव मेयर्स कहिड़ियूं वठणियूं आहिनि असांखे डिस्कस उन ते करणो आहे. ऐं करेक्टिव मेयर्स इहे ई आहिनि असांखे. आउं तव्हांखे हिकिड़ो एग्जाम्पल ॾेई थो छॾां. A few times back, I sent somebody from Jamshoro to IT department in university. I had to organize a seminar, and they were just asking, उन लोग इतनी complex किस्म जी formalities मुका पूछूं ऐं उन छोकरे खे चयूं त I just vanished. मतलब मूं कोन कयो. उनखां त कराची इदारनि में करे चुको आहियां पर मां उते न कयो. चवण जो मतिलबु सिर्फ़ु इहो आहे त असां वटि असां
इंडिविजुअल केसेस पैदा करे सघूं था ऐं करूं पिया ऐं कंदा रहंदासीं, इन में को शक न आहे। त डॉक्टर खत्री जो एग्जांपल हो, डॉक्टर खत्री आई मेट हिम पर्सनली, लास्ट एंटरप्रेन्योर प्रोग्राम में मूंसां गॾु हुया। ही इज अ ग्रेट मैन एंड आई जस्ट लव हिम, ही इज अ फैंटास्टिक पर्सन। ठीक है, बट हैविंग सेड दैट, अच्छा अर्शद, सॉरी मूंखे तव्हांजी ॻाल्हि कटणी पवे थी। जीअं तव्हां स्टेट ते बि ॻाल्हायो था, इंस्टीट्यूशन्स ते बि खे बि ब्लेम कयो था, त इन हवाले सां असां सीनियर पॉलिटिशियन जेको आहे पैनल में मौजूद आहिनि, मियां अज़ीम, जंहिंजो नून लीग सां ताल्लुक़ आहे, सीनियर अॻवान आहिनि। मियां साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम। मियां साहब, गुफ्तगू चल रही है नौजवानों की मायूसी के हवाले से, और हमने 2 नौजवान भी पैनल में शामिल किए हैं जो कि स्टेट को, इंस्टीट्यूशंस को जिम्मेदार करार दे रहे हैं, और उसके साथ साथ जो जॉब्स के हवाले से ख्वारी उनको फेस करना पड़ रही है। तो उसमें कहीं ना कहीं वो पॉलिटिकल लीडरशिप को, यानी जब स्टेट की बात आ रही है तो उसमें ऑब्वियसली पॉलिटिकल लीडरशिप भी इन्वॉल्व है, वो उसको जिम्मेदार करार दे रहे हैं। और हम देखें कि बहुत सारे यूथ के हवाले से ऐसे प्रोग्राम्स हैं जिनकी मार्केटिंग भी खास हमें इतनी नज़र नहीं होती भी आती, जितनी इलेक्शन कैंपेन्स की बात की जाए, या फला इलाके में या फला एरिया में जो है ये इलेक्शन हुआ जाता है तो उसके लिए मार्केटिंग्स के अंबार हमें देखने को मिलते हैं। लेकिन अगर कोई ऐसे यूथ प्रोग्राम्स हो, वो बड़ी कम पैमाने पे उसकी अवेयरनेस फैलाई जाती है, या बड़े कम पैमाने पे उसकी मार्केटिंग होती है। आप क्या कहेंगे इसके बारे में, और कैसे हमारी पॉलिटिकल लीडरशिप जो है वो रिस्पॉन्सिबल है? मैंने 2 सवाल साथ पूछ रहे हैं क्योंकि हमारे पास थोड़ा सा टाइम भी कम ही रह गया है। जी मियां साहब। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहले तो जो आपने 2 सवाल किए हैं, ये बिल्कुल इस वक्त पूरे पाकिस्तान के अंदर ये एक मेन मसला है। यूथ के हवाले से मैं ये समझता हूँ 2 चीज़ों के ऊपर काम होना चाहिए। एक तो जो हमारी एजुकेशन है, हमारे बच्चों को ये भी नहीं बताया जाता एजुकेशन के टाइम पे कि कौन सी एजुकेशन पाकिस्तान के अंदर, हम किस एजुकेशन में, किस शोबे में जाएंगे तो हमें जॉब मिलेगी वो गवर्नमेंट की। अब ये है कि जहां तक यूथ का ताल्लुक है, मैं ये समझता हूँ यूथ के अलावा तमाम अदारे, इस वक्त जो मुल्क की सूरत हाल है, इस वक्त तो यूथ का जो मसला है, यूथ का मसला तो शुरू से चल रहा है। यूथ के लिए तमाम हुक्मरान जो हैं, तमाम पार्टी सियासी जो लोग हैं, इनके लिए बाकायदा इनको चाहिए कि जो यूनिवर्सिटियां जो पाकिस्तान के अंदर हायर एजुकेशन है या दूसरी यूनिवर्सिटी वगैरह हैं, उनके मुताबिक कौन कौन से बच्चे, इनके पास पूरे साल की लिस्ट होनी चाहिए कि कौन कौन से बच्चों ने क्या क्या एजुकेशन कंप्लीट की है, और गवर्नमेंट के अदारों के अंदर हम कहाँ कहाँ इनको सेटल कर सकते हैं। अच्छा। लेकिन ये सारे मामला उस वक्त हल हो सकते हैं जब तक प्राइवेट सेक्टर के अंदर काम नहीं किया जाएगा, जब तक आपकी इंडस्ट्री, आपकी प्रोडक्शन नहीं बढ़ेगी, जब तक आपकी एक्सपोर्ट। अच्छा मियां साहब, माजरत मैं आपको इंटरफेयर कर रही हूँ। अब जैसे आप बड़े अमेजिंग किस्म के सॉल्यूशंस दे रहे हैं, ठीक है, बात ये है कि यू बीइंग ए लॉ मेकर, आप भी एक जो है पार्टी से ताल्लुक रखते हैं, आप एक खुद एमपी हैं, तो आप लोग ये चीजें क्यों आगे नहीं लाते हैं? व्हेन यू नो द सॉल्यूशंस, आप इसको आगे बार बार क्यों नहीं लेके जाते हैं? जैसे आपको पता है कि मसाइल क्या हैं, उसके सॉल्यूशंस क्या हो सकते हैं, लेकिन वो चीज आगे तक क्यों नहीं जाती है? और आप देखें कि अब कितना एक मैस है यंगस्टर्स का जो कि मुल्क छोड़ने पे आमादा है, उनको बस मौका मिले और वो यहाँ से भाग जाए। अभी तो ये सूरत हाल आके खड़ी हुई है ना। इस वक्त मुल्क के अंदर जो इकोनॉमी के हालात हैं, जो यहाँ पे आप देखें पाकिस्तान के अंदर जो इस वक्त हमारे रिजर्व जो हैं वो कहाँ तक पहुँच गए हैं, मैं यही कहना चाहता हूँ कि ये जो भी सियासी पार्टी है, उसका जो भी उसकी पाकिस्तान के अंदर जब कोई पार्टी इक़्तिदार में आती है तो उसकी पॉलिसी को कंटिन्यू नहीं रखा जाता। और मुल्क के लिए आप देखें, नून लीग की मैं बात करता हूँ, मुझे ये बताएं नवाज शरीफ के दौर के अंदर हमने जितनी जॉब नवाज शरीफ के दौर में लोगों को मिली है, मैं नहीं समझता कि किसी और पार्टी ने इतनी जॉब की हो। अच्छा। अब इस हुकूमत में ये जो पीटीआई का दौर गुजरा है और ये जो अभी गुजर रहा है, जो खान साहब की 4 साल की जो गलत पॉलिसियां थी उनको सीधा करने के लिए हमें जो बहुत सारी कुर्बानियां देनी पड़ रही हैं, तो ये सारे मामलात अगर मियां नवाज शरीफ की हुकूमत को कंटिन्यू करने देते तो मुझे ये बताएं उस वक्त डॉलर की कीमत क्या थी, उस वक्त पेट्रोल की कीमत क्या थी, बिजली की कीमत क्या थी, उस वक्त इंडस्ट्री चल रही थी, प्राइवेट सेक्टर के अंदर बहुत सारी जॉब्स उस वक्त भी मौजूद थी और लोगों का बाहर के मुल्कों में जाने का रुझान कम हो गया था। और इसी 2022 के अंदर आप देखें जो फिगर आ रहे हैं, वो देखें 6 से 7 लाख लोग इस मुल्क से बाहर चले गए हैं। ये जो एक्सपेरिमेंट अदारों ने किए हैं वो गैर सियासी लोगों को हुकूमत दे के
ये उनका ज्यादा कसूर है। ये जो पॉलिसी सियासतदानों का कसूर इतना नहीं है। अच्छा। ये कसूर उन लोगों का है जिन्होंने पाकिस्तान के ऊपर मुख्तलिफ एक्सपेरिमेंट किए हैं मुख्तलिफ लोगों के जरिए से। ये उन लोगों ने यानी आप बच्चों का कसूरवार मुस्तकबिल किसी तबाह और किया को ही ठहरा रहे हैं और आप कह रहे हैं कि पॉलिटिकल लीडरशिप का इतना ज्यादा कसूर नहीं है, लेकिन उसके जी, बावजूद बिल्कुल। भी आप पिछली हुकूमत को जरूर ब्लेम कर रहे हैं। जी। नहीं, पिछली हुकूमत को भी कर रहे हैं और अदारों को भी कर रहे हैं, जिन्होंने जो अदारा अपनी जात से बाहर निकल के पूरे मुल्क के लिए सोचे, वो खान साहब के जैसे लोगों के ऊपर एक्सपेरिमेंट करके मुल्क का बेड़ा गर्क किया। इन्होंने 50 साल मुल्क को पीछे लेके चले गए हैं। ठीक। अच्छा, यही चीज क्योंकि आपको नौजवान भी हमारे पैनल में जो शामिल है वो भी सुन रहे हैं। अरशद, आप कुछ कहना चाहेंगे? वो कह रहे हैं कि जिस तरह से आप स्टेट को कसूरवार करार दे रहे हैं, आप जैसे नौजवान। अच्छा, ठीक है। डॉक्टर रोशन दानी तरफ आ जाएंगे क्विकली, जेको आहे असां टाइम भी घट रहिजी वियो आहे। कमेंट करे वजो समूरी गुफ्तगू ते जेकी डिस्कशन थी आहे, छा चवंदा आखिर में तव्हां? जॉब अपॉर्चुनिटी की ॻाल्हि आहे त जॉब अपॉर्चुनिटी ते असां डिपेंड न कंदा आहियूं डॉक्टर, जेकॾहिं तव्हां डॉक्टर खे अगरि कंपेयर कंदो ॿियनि डिपार्टमेंट सां न, त असां एतिरो न कंदा आहियूं। ऐं असांजो जेका 6000 तव्हांखे यादि आहे कमीशन में 17 में जेके 6000 डॉक्टर हुया, उन मां अधु खां मथे डॉक्टर जेके आहिनि से ॿाहिरनि मुल्कनि में हलिया विया आहिनि, सिर्फ़ु हिननि जे ग़लति पॉलिसीज़ जे करे। ऐं साईं जेका ॻाल्हि कई त जेको आहे सो रिज़िस्ट कयूं असां। मिसाल मां पंहिंजी ॻाल्हि खणां त सभिनी खे ख़बर हूंदी, मीडिया ते वेठा आहियूं, हीअं चैनल ते वेठा आहियूं ऐं सिंध जो वॾे में वॾो चैनल आहे, त असां जेके यंग डॉक्टर एसोसिएशन आहे पूरे पाकिस्तान में, मुंहिंजे ख़्याल में बार एसोसिएशन खां बि जेकॾहिं ख़तरनाक वॾा एहतजाज थींदा आहिनि, रेजिस्टेंस असां कंदा आहियूं, त उहा आसानी थींदी आहे। बाद में असां ई जेको आहे सो गंदा थींदा आहियूं, त असां ख़राबु आहियूं, डॉक्टर जेके काथाई में कमु नथा कनि, कमु करणु नथा चाहिनि। इहे सभु हालात आहिनि जंहिंजे करे असां कमु न करणु ठीकु आहे। यानी तव्हां बि हिकु स्पेस घुरो पिया जिते तव्हांखे कमु करण जो मौक़ो ॾिनो वञे ऐं पाण खे जीअं तव्हां मनराए पिए सघो। जीअं तव्हां ॻाल्हि कई त खोड़ अहिड़ा डॉक्टर्स आहिनि जेके नाक़िस पॉलिसीज़ जे करे मुल्क बि छॾे चुका आहिनि। डॉक्टर पाशा, आख़िर में जेको आहे तव्हां कुझु जेकॾहिं चवणु चाहे तो ऐड करे वठिजो प्लीज़। जी आख़िर में असीं यकीनन सॉल्यूशंस जी ॻाल्हि कंदा आहियूं। जी मां सॉल्यूशन जी ॻाल्हि कंदुसि त कलेक्टिव थॉट हुजणु खपे, हिन में को शक न आहे। इंस्टीट्यूशनल जॾहिं गैप्स जेके इंस्टीट्यूशन खे जेतिरो असां मज़बूत कंदासीं तेसि ताईं असांजा सोशल इंस्टीट्यूशन असांजा ई आहिनि। पहिरीं असांजी एजुकेशन, प्राइमरी स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं प्रॉपर फंडिंग इम्प्लीमेंटेशन जेसि ताईं न थींदी ऐं उन्हनि खे कीअं यूज़ थो कयो वञे विद प्रॉपर आउटपुट। ऐं उहो आउटपुट छा आहे त असांजो जेको यूथ आहे उन्हनि खे जॉब सिक्योरिटी मिले। जॾहिं जॉब सिक्योरिटी खे मिलंदी, इट इज़ अश्योरेंस दैट एजुकेशन इज ओके ऐं पोइ जॉब। अच्छा, तव्हां जॾहिं सिंथेसिस कमीशन जी ॻाल्हि था कयो त उन्हनि खे बि डेटा मिलंदो आहे। जीअं MPA साहब चयो त डेटा ते कमु कजे, उन्हनि खे डेटा मिलंदो आहे त पूरे सिंध में केतिरा ग्रेजुएट थिया, केतिरनि खे नौकरी मिली ऐं केतिरा जेके आहिनि अनएम्प्लॉयड हूंदा। ऐं उहो ॾिसी माण्हुनि खे उहा कोटा सिस्टम क्रिएट कयो वञे। रूरल सिंध में इंस्टीट्यूशन जो वॾो गैप आहे। रूरल सिंध में जेके गोस्ट स्कूल्स आहिनि ऐं ड्रॉप आउट्स जेके आहिनि उहे घणा आहिनि। इहे जेसि ताईं कंट्रोल न थींदा तेसि ताईं ओवरऑल इहा फ्रस्ट्रेशन जेकी आहे यूथ में उहा घटि न थींदी। ओवरऑल ठीक है डॉक्टर पाशा जी। जियार साहब, एंड में व्हाट वुड यू लाइक? काफी इंटरेस्टिंग कन्वर्सेशन रही। आई थिंक पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त ही कन्वर्सेशन मस्ट नॉट स्टॉप एट दिस प्रोग्राम। इहा कन्वर्सेशन असांजी हर मोहल्ले में थिए, इहा कन्वर्सेशन असांजी हर यूनिवर्सिटी में ख़ासि तरह सां थिए। इहा कन्वर्सेशन असांजी हर असेंबली जे सेशन में थिए ऐं इहा कन्वर्सेशन हर कैबिनेट मीटिंग में हुजे। मां जेको प्रपोज पियो कयां त पाकिस्तान फॉर द यूथ बाय द यूथ, अहिड़ो पाकिस्तान जेको नौजवाननि जे लाइ आहे ऐं नौजवान ई उनखे बनाईंदा। त उन लाइ ज़रूरी इहो आहे त जेके पॉलिसीज़ आहिनि असांजी पब्लिक पॉलिसीज़, दे मस्ट बी यूथ फोकस्ड, वेदर इट्स एजुकेशन पॉलिसी, साइंस टेक्नोलॉजी, ट्रेड, एक्सपोर्ट, टूरिज्म, whatever culture, you name it, anything, we have to bring in youth in the center of governance, center of our public policy and center of our even legislation.
ठीक है, तमाम वॾी महिरबानी तमाम पैनलिस्ट जी जीआर साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी। डॉक्टर रोशन चांडियो, तव्हांजी बि थैंक यू सो मच तव्हां टाइम ॾिनो। ऐं अरशद तालपुर बि असां सां गॾु हुया, लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे, उन्हनि जी बि महिरबानी। डॉक्टर मोहम्मद अली पाशा, तव्हांजी बि महिरबानी आउं करणु चाहींदसि। ऐं मियां साहब बि असांखे एंड में जॉइन कयो, उन्हनि जी बि महिरबानी त उन्हनि असांखे टाइम ॾिनो। ऐं हीअ अहम मौज़ू जीअं जीआर साहब बि चयो त डिस्कशन जेको आहे हिते ख़तमु न थियणु खपे, अहिड़नि टॉपिक्स ते जेसि ताईं ॻाल्हि थींदी। असल में हिकिड़ो इहो बि इटसेल्फ वॾो गैप आहे त तमामु घटि ॻाल्हि थींदी आहे, या जेको मां पर्सनली सम्झां पई त जीअं नौजवाननि जा खोड़ अहिड़ा प्रोग्राम्स वाकई में अचनि था जेके नौजवाननि जी नज़र ई कोन पवनि पिया, या उन्हनि खे ख़बर ई कोन पवे पई त हू उन्हनि खां निकिरी वञनि पिया, जंहिंजे करे असीं बार बार अॼु प्रोग्राम में डायरेक्शन लेस टू वर्ड बि यूज़ कयूं पिया। सो बहरहाल ही जीअं पैनलिस्ट जी ॻाल्हि जो जेकॾहिं निचोड़ अव्हां जे साम्हूं रखां त इंस्टीट्यूशनल गैप्स बि आहिनि, ऐं जीअं जीआर साहब चवनि पिया त जेको नौकिरी वारो माइंड सेट आहे उनखे थोरो ढरो थियणु खपे। पर उन खां अलावा तव्हां पाण ॿुधो त कुझु पैनलिस्ट चवनि पिया त इहो नौकिरी वारो माइंड सेट बि आख़िर कीअं न रहंदो, छो त असीं हिकु ग़रीब मुल्क खां तालुक़ु रखूं था। जीअं डॉक्टर पाशा बि चयो त प्राइमरी लेवल ताईं खां जेकॾहिं एजुकेशन न सुधरंदी ऐं उनजा आउटकम्स नौकिरी सुठनि नौकिरियुनि जी सूरत में न ईंदा त तेसि ताईं असांखे ख़बर कोन पवंदी त कमु बेहतर सिधो थी रहियो आहे या न। सो बहरहाल जीअं त टेक्नोलॉजी इज़ ऑल्सो द फ्यूचर, ऐं उन खां अलावा आख़िर में इहो चवणु चाहींदसि त एन अर्ली इन्वेस्टमेंट इन यूथ कैन बी अ बेटर सॉल्यूशन। त स्टेट खे त लाज़िमन वॾे पैमाने ते इहो ख़ैर रियलाइज़ करणु खपे। ऐं हीअ त हाई टाइम आहे जो खोड़ तव्हांजा नौजवान मुल्क छॾण ते जे लाइ तयारु वेठा आहिनि। सो बहरहाल असीं प्रोग्राम जो जेको आहे ख़तमु कंदासीं, टाइम बि ख़तमु थी वियो आहे। पंहिंजो फीडबैक असांखे ज़रूरु ॾींदा त तव्हां समूरी गुफ़्तगू मां छा सम्झो, तव्हां छा सम्झो पिया, छा वाकई में इंस्टीट्यूशनल गैप्स आहिनि, छा वाकई तालीम जो फुक़दान जेको आहे उहो वॾो मसइलो आहे जेको असांजे नौजवाननि खे मायूस करे पियो, या असांजी पॉलिटिकल लीडरशिप जेकी आहे उहा तमामु घणो या वॾो असरु विझे पई या नौजवाननि खे गुमराह करे पई। सो फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।